नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पनो आकिल में ख़बर ॾींदा हलूं त हिकु कुटुंब जे औरतुनि ऐं ॿारनि समेत 11 घर भातियुनि खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदारनि जा पुलिस चालान में शामिल वीडियो बयान अवामी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। 3 न्याणियूं ऐं घरवारी मुंहिंजी जाॻियल हुयूं ऐं बाक़ी ॿिया मासूम ॿारड़ा इहे निंड पिया। मां पंहिंजी घरवारी ते वात ते हथु ॾेई तकड़ में छुरी घुमाई, उन्हनि खे दाह करण जो मौक़ो न ॾिनोसीं। इकरा खे बि ईअं ई कयोसीं ऐं इसरा पंहिंजा हथ काती में विधा, जंहिंजे करे मां अब्दुल माजिद खे चयो त हिन जे हथनि खां झले वठि, अध में आहे, पोइ वरी दाह करणु कोन ॾिनीसीं। ॿिया निंड पिया, सुतलनि खे ज़िबा कयोसीं। अच्छा, तव्हांजे घर में को आयल हुयो? असांजे घर में आयल हो सैफुल्ला भाउ ऐं भाइटियो कमरदीन ऐं भाणे जो आहे महमूद असद, उहे आयल हुया। अच्छा, उन्हनि छा जे लाइ आया तव्हांजे घर में? उहो इन जे लाइ आया जेको असांजो संगाबंदी तकरार भाइनि ऐं भेणनि सां हले पियो ऐं ज़मीन जे हिसे वारो चकर हले पियो, उन्हनि जे लाइ आया हुआ त ॻाल्हियूं ॻाल्हायूं। तव्हां हेॾी कहिड़ी वारदात में तव्हांखे उन्हनि झलियो न? उन्हनि साईं झलण जी कोशिशि कई, पर उन्हनि खां अॻे ई हबीबुल्लाह ऐं उर्फ़ हबीबुल्लाह ऐं हिज़बुल्लाह उर्फ़ मोहम्मद इक़बाल, उहे ॿई पिस्टल झलियूं बीठा आहिनि। उहे घर में उते ई खट ते सुतल रहिया। नालो छा थी? हिज़बुल्लाह। हे 11 घर भाती जे कुठा हुया, तुंहिंजा छा थींदा? उन्हनि मां हिकु मुंहिंजी माउ माई रुकियत हुई, 4 भेणा, पहिरीं इकरा, ॿी इसरा, टी सोहणी, चौथी आजाणी ऐं 3 भाइर हुया, हिकु मामूद मोहसन, ॿियो अब्दुल शाफिर, टियों महमूद असद ऐं हिकु मुंहिंजी भाॼाई नस्मा हुई ऐं हिकु मुंहिंजो भाइटियो अलीशेर ऐं हिकु भाइटी नाज़िया हुई। इहा कहिड़ी वारदात तव्हां छो कई? इहा कहिड़ी चाचनि सां असांजो झेड़ो हुयो संगनि ते ऐं ज़मीन ते। पोइ असां ईद खां पहिरियों इहो मंसूबो ठातोसीं त असां इन्हनि खे क़तल करे पोइ इन्हनि जी पोयां कढल आईंदासीं। जेको तो वटि पिस्टल हुयो जी, उहो काथे आहे? मां पिस्टल ॿाहिरि झलियूं बीठो हुउमि, उहो पिस्टल मां पुलिस खे ॾिनो आहे। उहो साॻियो पिस्टल आहे? जी। तूं चयो पंहिंजी भाॼाई नस्मा, भाइटे अलीशेर ऐं भाइटी नाज़िया खे ज़िबह कयो, उन्हनि दाह न कई? मां कलीमुल्ला ऐं इक़बाल और हिज़बुल्ला अंदरि वियासीं ऐं इक़बाल ॼंघा हुन जूं झलियूं ऐं मां हिकु हथु वात ते रखी तकड़ में ज़बह करे वरितो, हुनखे दाह करण जो मौक़ो ई कोन ॾिनोसीं। संगाबदी जो मसइलो हुयो, ॿियो ज़मीन जो हुयो चकर असांजे चाचनि सां। इहो तव्हां कॾहिं कयो प्लान? इहो साईं ईद खां 1-2 ॾींहं अॻु में प्लान कयो होसीं त इहे हीअं खून करे इहो इल्ज़ाम इन्हनि ते लॻंदो, पोइ असां पंहिंजी ज़मीन बि वठी वठंदासीं। जंहिं काती सां तूं पंहिंजी भाॼाई, भाइटे अलीशेर ऐं भाइटी नाज़िया खे कुठो आहे, उहा काथे आहे? उहा साईं मां हुते कमरे में अलमारी आहे, उनजे मथां रखी। उहा काथे आहे हाणे? उहा साईं पुलिस खे मां ॾिनी आहे। उहा कहिड़े रंग जी आहे काती? उहा साईं कारो गन अथसि, कारी काती आहे, डिघड़ी आहे थोरी। उहा साॻी काती आहे? जी साईं, इहा साॻी काती। जी सां तूं कुठो आहे हुनखे? जी साईं। हे 11 घर भाती जे कुठा हुया, तुंहिंजा छा थींदा? हिकिड़ी मुंहिंजी माउ हुई जंहिंजो नालो रुकियत हुयो ऐं मुंहिंजी 4 भेणा हुयूं, वॾी इकरा, इसरा, सोरैया, आजाणी ऐं मुंहिंजा 3 भाइर हुया, महमूद मोहसन, अब्दुल शाफिर, महमूद असद ऐं वरी मुंहिंजी भाॼाई नस्मा ऐं अलीशेर, मुंहिंजो भाइटो नाज़िया। पहिरियों कंहिंखे कुठो हुयो? पहिरियों भाॼाई नस्मा कोठो वियो, वरी निकिरी कमरे में वरी अलीशेर ऐं तुंहिंजी भाॼाई खे पहिरियों कंहिं कुठो? हिज़बुल्लाह ऐं कलीमुल्लाह। हिज़बुल्लाह पेरनि खां झलियो ऐं कलीमुल्लाह हुनखे ज़िबह कयो। पोइ वरी ॿाहिरि निकिता, अॻुवर ते हबीबुल्लाह पिस्टल झलियूं बीठो हुयो। वरी अलीशेर खे, मुंहिंजे भाइटे अलीशेर खे ज़िबह कयो ऐं वरी नाज़िया खे बि काथी सां। कीअं ज़िबह कयो? भाइटे ऐं भाइटी खे कलीमुल्लाह ज़िबह कयो। छा सां? काथी सां ज़िबह कयो। काथी सां? हबीबुल्लाह छा थिए तुंहिंजो? हबीबुल्लाह मुंहिंजो भाउ आहे। अच्छा, उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ मां अबा वबुल्ला कमरे में वियासीं। कहिड़े कमरे में? ॿिए कमरे में वियासीं। उन में वरी मुंहिंजी अमड़ ऐं मुंहिंजी 4 भेणा ऐं मुंहिंजा भाइर 3 पयाल हुया, सुतल पिया। पोइ उन्हनि खे पहिरियों मुंहिंजी अमड़ रुकियत खे कुठो वियो। कंहिं कुठो? बाबे कुठो वियो, बाबुल्ला। अच्छा। ऐं वरी मुंहिंजी 4 भेणा जे इकरा खे कुठो वियो ऐं वरी इसरा खे। कंहिं कुठो? बाबे कुठो। बाबे जो नालो छा अथई? बाबुल्ला। पोइ वरी इसरा खे बाबुल्ला कुठो ऐं पोइ वरी आजाणी खे
वरी कुठो वियो वरी सोणी कयो आहे बाबा कुठो ऐं वरी महमूद मोहसन खे कुठो वियो ऐं अली शेख महमूद असद खे ऐं अब्दुल मोहसन असद शाफ़े छा थियनि तुंहिंजा? मुंहिंजा भाइर आहिनि नंढा। अच्छा, उनखे तुंहिंजे बाबा कुठो? जी तूं छा कयो? मां इसरा आहे उनखे ज़िबा करण पे उहा हथ विझे पई काती में उनखे मां हथनि खां पकतो। अच्छा, पोइ तुंहिंजे पीउ उनखे ज़िबा कयो। जी इहो तव्हां छो कयो? इहे ज़मीन ते जहिड़ो ऐं संगनि ते कंहिंसां? चाचनि सां जहिड़ो। इहो तव्हां कॾहिं ठाहियो मनसूबो? इहे साईं ईद खां 2 ॾींहं अॻु में छा ठाहियो था? चयो त इनके ईअं ज़िबा करे वरी हिन ते कट लाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।